कोरोना वायरस के खतरे सबब सिंध में लॉकडाउन के 13 दिहाड़े नंढनि वॾनि शहरनि में कारोबार बंद रखियो वियो, जॾहिं त लॉकडाउन सबब पोरियत तबिको परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। डिगड़ीअ में लॉकडाउन सबब 13 ॾींहं में शहर बंद रखियो वियो, जॾहिं त बेल सवारीअ ते पाबंदी हुअण करे शहर जा रोड रस्ता वीरान नज़र आया। एसएचओ डिगड़ी पुलिस नफ़री साण करे शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते गश्त करे माण्हुनि खे घरनि में रहण जी अपील कई। नएं दहिरे में भी कोरोना वायरस जे इम्कानी फैलाव खे रोकण लाइ कयल लॉकडाउन जे 13 ॾींहं शहर मुकम्मल तौर बंद रहियो, जॾहिं त पुलिस जा जवान शहर जो गश्त करे शहरियुनि खे घरनि ताईं रहण जी हिदायत कंदा रहिया। हाल में भी 13 ॾींहं शहर बंद रहियो, जॾहिं त एसएसपी मटियारी आसिफ बुघियो लॉकडाउन दौरान ज़िले जे टिनी तालुकनि मटियारी, हाला ऐं न्यू सईदाबाद जे शहरनि, ॻोठनि, घिटियनि ऐं ॿियनि हंधनि ते ड्यूटियूं कंदड़ पुलिस ऑफिसरनि ऐं जवाननि में बिरयानी ऐं पाणीअ जूं बोतलूं विरायूं। टंडे हैदर में भी लॉकडाउन सबब शहर बंद रहियो, जॾहिं त शहर बंद हुजण करे पोरियतनि पारां रिलीफ न मिलण खिलाफ समाजी अॻवान शाहिद खोसो, पोड़ो खोसो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। एहतजाज कंदड़नि ॿुधायो त टंडो हैदर में रहंदड़ हज़ारनि जी तादाद में मिसकीन पोरियत दिहाड़ी कमाए पंहिंजो गुज़र सफ़र कनि था। सिंध गवर्नमेंट पारां ऐलानियल राशन 13 ॾींहं गुज़रण बावजूद न मिलियो आहे, जंहिं करे पोरियत तबिको बुखूं काटण ते मजबूर आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।